पावर उहो मीटरन या फुटन खे न ॾिसंदो आहे, बल्कि उहो ॾिसंदो आहे कनेक्शन खे। जेकॾहिं कनेक्शन मिलियल आहे त पोइ जेकॾहिं 200 फुट त छा पर 200 मीटर परे आहे तॾहिं बि उते रोशनी थींदी। पर जेकॾहिं कनेक्शन मिलियल न आहे त जनरेटर जे परे पासे 5 फुटन ते बि ऊंदहि लॻी पई आहे। पोइ जे परे पासे वारी ज़मीन चवे त हिन जनरेटर में पावर कोन्हे को, इन करे जो मूं वटि त ऊंदहि आहे, त हिन वारा चवंदा ऐं ज़मीन परे पासे वारी तूं भुलियल आहीं, जनरेटर में पावर आहे। जेकॾहिं पावर न हुजे हा त 300 फुट या गज़ हिन पासे रोशनी छाजे करे आहे। यानी मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पावर खुद कंहिं वटि न पहुचंदो आहे, पावर सां जेको कनेक्शन मिलाईंदो आहे उन वटि रोशनी थींदी आहे। नंबर 1। नंबर 2, पावर जे आॾो फ़ासिले जो मामिलो न हूंदो आहे, कनेक्शन जो मामिलो हूंदो आहे। जेकॾहिं हिन तार जे कंहिं बि कुंड मां तव्हां हिन पिंडाल जे परे पासे बि जेकॾहिं का तार जो कनेक्शन मिलाए बल्ब ॿारींदो त उते बि ॿरंदो या कोन ॿरंदो। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तवज्जो कर, हे जेको जनरेटर आहे इहो हिकु दुनिया जे अकुलमंद इंसान जी ईजाद आहे। उनखे पावर जे सूरत में मुंहिंजा दोस्त तयार कयो आहे। जेकॾहिं दुनिया जो अकुलमंद इंसान कंहिं शइ खे पावर में कन्वर्ट करे थो त उन जे पावर जी इहा ताक़त आहे त फ़ासिलो उन जे आॾो अहमियत न रखंदो आहे, पर कनेक्शन उन जे आॾो अहमियत रखंदो आहे। त पोइ मूंखे जवाबु ॾे, जंहिं इमामुल अंबिया सरदारुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात खे रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात खातमुन नबिय्यीन वल मुरसलीन बनाए कायनात जे ज़र्रे ज़र्रे ॾे मोकिलियो हुजे। ॿुधाए त उन इमामुल अंबिया सां जेको भी कनेक्शन मिलाईंदो कायनात जे जंहिं भी ख़िते में मौजूद हुजे, ॿुधाए उन जे दिल जो बल्ब ॿरंदो या कोन ॿरंदो। बेशक, सुभान अल्लाह। कायनात जे जंहिं भी ख़िते में मौजूद हुजे, जेकॾहिं दिल जो कनेक्शन है, लाइट जो कनेक्शन तार सां ॿरंदो आहे, ॿरंदो दिल जो कनेक्शन भी तार सां आहे, लेकिन हीअ तार ॿी आहे, हूअ तार ॿी आहे। हीअ तार ॿी आहे, हूअ तार ॿी आहे। हिन तार जे लाइ क्वालिटी जो हुजणु ज़रूरी आहे, हुन तार लाइ भी क्वालिटी जो हुजणु ज़रूरी आहे। हिन तार में जेतिरी क्वालिटी बेस्ट हूंदी, मज़बूत हूंदी, पावर ओतिरो ई मज़बूत अॻिते पहुचंदो। जेतिरी क्वालिटी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बिल्कुलु लो हूंदी, पावर एतिरो लो पहुचंदो त हे तुंहिंजी दिल जो भी हिकिड़ो कनेक्शन आहे। मां पंहिंजे ज़ुबान में न, अॼु इंशाअल्लाह ताला मुअज़्ज़िज़ीन भी आहिनि ऐं आम मुंहिंजा दोस्त ॿुधण वारा मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा ग़ुलाम भी मौजूद आहिनि। अॼु चाहींदव त मां क़ुरान ऐं लतीफ़ गॾु गॾु ॿुधाइण लाइ तयार आहियां। तव्हांखे ॿुधायां त लतीफ़ सरकार जेको फरमायो त जेतो बैत भाइयां से आयतूं आहिनि नियो मन लाइन पिरियां सदे पार ॾे। हर लतीफ़ जे शेर सां क़ुरान जी आयत गॾु पढ़ण जे लाइ तयार आहियां। तात तोखे ॿुधायां त जेके अल्लाह जा सालिह बाधा पंहिंजे ज़ुबान में जेको शेर था जंहिंखे तूं असां चऊं, हक़ीक़त में इहो शेर न आहे, बल्कि अल्लाह जे सालिहनि बाधनि अल्लाह जे मख़लूक जे आसानीअ जे लाइ रब जे क़ुरान जी तर्जुमानी करणु फरमाई आहे। इन कनेक्शन ते लतीफ़ सरकार जो शेर ॿुध। इन कनेक्शन ते लतीफ़ सरकार फरमायो, तनु तस्बीह तनु तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जन तारू ही तलब जो वहदत सुर वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन
वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन से सुताई सुहन यारन इबादत तनजी सुभान अल्लाह जे कामिल वली सिंध जे सोहणे सरताज शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाहि तआला अलैह सबाजड़े सोहणे सिंधी शायर सिंधी जुबान में रब जे कुरान करीम जी तर्जुमानी कंदे अल्लाह जे कुरान करीम जो तर्जुमो कंदे पंहिंजे सिंधी कौम सबाजड़ी कौम खे ॿुधायो आहे जॾहिं तव्हां हिन दिल जो कनेक्शन पंहिंजे करीम रब जे ज़ात सां मिलाए छॾींदो हीअ दिल उहा शइ आहे जॾहिं हिकु दफ़ो यार जे दरबार में उन जो कनेक्शन जुड़ी वेंदो आहे त पोइ कॾहिं बि टुटण जो नालो को न वठंदो जॾहिं दिल जो कनेक्शन जुड़ी वेंदो आहे अल्लाह अल्लाह करे अल्लाह अल्लाह करे अल्लाह अल्लाह करे तू ही तुंहिंजी प्रचार करे जॾहिं बानो सुम्ही पवंदो आहे लतीफ सरकार फरमाईंदो आहे जिस्म तुंहिंजो निंड में हूंदो आहे मगर दिल तुंहिंजी अल्लाह जो ज़िक्र कंदी आहे यानी जिस्म तुंहिंजो आराम में हूंदो आहे लेकिन तुंहिंजी तन जी तवार करीम रब जे ज़ात सां ॻंढियल हूंदी आहे त पोइ तुंहिंजो सुम्हण बि अल्लाह जे दरबार में इबादत जे बराबरि हूंदो आहे ऐं मुंहिंजा सोना दुनिया जे मिट खे मञाइण ॾुखियो दुनिया जे दोस्त खे मञाइण ॾुखियो भाउ खे मञाइण ॾुखियो पुट खे मञाइण ॾुखियो ज़ाल खे मञाइण ॾुखियो छो त उन्हनि खे मिंथ करणी पवंदी आहे उन्हनि खे मञाइण लाइ उन्हनि जो इंतज़ार करणो पवंदो आहे लेकिन गौर कर मुस्लमान अगरि सवले में सवलो मञाइण आहे त उहो मुंहिंजे करीम रब खे मञाइण कीअं करीम रब खे मञाइण सवलो आहे ऐं मुस्लमान गौर कर कीअं करीम रब खे मञाइण सवलो आहे ज़रा गौर कर काइनात जे अंदर हिक जी जल मां केर चयम चो हिक जी जल ॻाल्हाए केर हिक जी जल मां अदे मोहम्मद हुसैन सोलंकीअ बि अॼु पंहिंजे जी जल अमड़ जे क़बर खे जन्नत जे बागन मां बाग बनाइण जे लाइ अल्लाह जे दरबार में ज़िक्र ऐं दुरूद जी महफिल सजाए पंहिंजे अमड़ जे बख़्शिश जो ज़रियो बनाइण जी कोशिश कई आहे पंहिंजे बाबा साईं जे अमड़ जे बख़्शिश जे लाइ कोशिश कई आहे पंहिंजे ॾाॾा ॾाॾीअ क़रीबी रिश्तेदारनि लाइ कोशिश कई आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया जे अंदर सभ खां वध में वध रिश्तो जी जल मां जो हूंदो आहे लेकिन गौर त कर मुंहिंजा मुस्लमान भाउ रात जो जी जल अमड़ ओ जागो कंदी आहे बच्चे जो तवज्जो कजा दादा थोड़ो सब्र करियो सिस्टम के साइड ते रखो मां फकीर माण्हू मूंखे डिस्टर्ब न कयो इन सिस्टम के साइड कयो सलात पढ़ो मुंहिंजे साईं जे मथां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना हिकड़े पासे के भी पासे नाराज न थी जो यार दुरूद अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही अजमईन तवज्जो जी जल मां दुनिया जे अंदर औलाद सां सब खां वधीक प्यार कंदी आहे अम्मा जे मट कोई प्यार कोन कंदो अम्मा जे मिसल कोई प्यार नाहे अम्मा जे बराबर कोई प्यार नाहे चवी तमाम बेनियाज रब्बिल आलमीन जे कुरान करीम जी आयत तिलावत करे तोखे ॿुधाया रब्बुल आलमीन हिकड़ा रब हिकड़ो आहे मगर कुरान करीम जे अंदर मुझे रब जंहिंखे चयो आहे उहा पी नाहे तुंहिंजी मुंहिंजी जी जल अमड़ा
जेके पांजे पाक कुरान करीम जे अंदर मुझे रब्बुल आलमीन रब करे चयो आ ओ बियो नाहे तुझी मुझी जी जल मावा। लेकिन दोस्त बाद में तो अचा यानी कायनात जे अंदर सब खां वधीक बच्चे सा प्यार करण वारी अम्मा होंदी आ। लेकिन मुखे जवाब दे बचड़ो जे कदे कावड़ में निकरी वयो आ अम्मा खां नाराज थी वयो आ, बचड़ो मां खां नाराज थी वयो। अम्मा हिकड़ी रात इंतजार कयो, रात जा 12 थी वया, बचड़ो को न मोटियो। अम्मा मजबूर थी इंसान निंड कई, ॿी रात आराम फिटायो, ॿी रात आराम फिटायो। महीने ताईं अमर ओजागो करे सके थी मन मुझो बच्चो मोटे, मन मुझो बच्चो मोटे। वध में वध महीनो अम्मा इंतजार कंदी, महीने खां बाद अम्मा बि सागा लाहे निंड शुरू कंदी। इहो सच आहे या न? जवाब ॾियो। जॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जी जल मां बि हिकु महीने खां वधीक कावड़ियल बच्चे जे लाइ ओजागो नथी करे सघे, हिकिड़े लम्हे जे लाइ मुंहिंजे करीम रब जे प्यार ॾे निहार, उन मुंहिंजे बेनियाज़ रब जे क़ुर्ब ॾे निहार। 80 साल उम्र गुज़री वई, 60 साल उम्र गुज़री वई, 90 साल उम्र गुज़री वई, 40 साल उम्र गुज़री वई। निमाज़ूं न पढ़ियूंसीं, रोज़ा न रखियासीं, हज न कयासीं, बेफरमानियूं कयूंसीं। लेकिन अॼु बि जेकॾहिं अर्श ॾे निहार मुंहिंजो रब्बुल आलमीन फरमाए रहियो आहे, ओ मुंहिंजा बान्हा, ओ मुंहिंजा बान्हा, 80 साल गुनाह करे करे तूं थकिजी पियो आहे, मगर मां अल्लाह जी रहमत अॼु बि तुंहिंजो इंतज़ार करे कान थकी आहे। ऐ मुसलमान गौर कर, सच्चा है या ना? दुनिया जी अमड़ भी थकजी पवंदी आ, अबो भी थकजी पवंदो आ, चाचो भी थकजी पवंदो आ। जॾहिं अबो अम्मा थकजी विया त ॿियो केर भी ओजागो नथो करे सघे। लेकिन मुझे करीम रब जे प्यार ॾे निहार, मुझे करीम रब जे मेहरबानी ॾे निहार। ओहो मुझो बेनियाज़ रब, ओहो मुझो करीम रब जेकॾहिं बुतखाने जे अंदर, बुतखाने जे अंदर बुतन जे पूजा कंदड़ जे लाइ, जेको बुतन जी पूजा कंदे कंदे या सनम या सनम या सनम कंदे निंड जी झूठी अचे, भुल में चवे या समद, 10 दफ़ा चवे जी चवे, जी चवे, जी चवे, उन खां वधीक ॿियो केर कुर्ब करण वारो? सुभान अल्लाह। ऐ मुसलमान, लतीफ़ सरकार दाह कई, मादी थी न मारोई अल्लाह तुझो, अल्लाह जो आगे सवन वरन जा दुखड़ा एक लहज़े मंझिला है, उहो ही मालिक आगे जेको माग पहुंचाईंदी मारुई। सुभान अल्लाह। जेको बुतखाने में वेही बुतन के सदड़ा करे, भुल में चवे या समद, रब चवे जी चवे, जी चवे। अज जेको सीड़ जी आयो वा हबेरी जे भर में, मोहम्मद हुसैन सोलंगी जे दावत में आयो वा, ओहो बुतखाने में कोन आयो वा। अज जिक्र जे महफिल में आयो वा, अज दुरूद जे महफिल में आयो वा। आयो नाहे बल्कि चवण दे मुखे आयो नागे, आयो नागे, बल्कि मालिक घुरायो आहे। सुभान अल्लाह। ऐ मां तोखां पुछां तो दोस्त अजीज, जेको अल्लाह जे जिक्र जे महफिल में हुजे, हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दुरूद जे महफिल में वेही करे, रब्बी ज़ुल जलाल जे जिक्र वारन सां गॾु वेही करे, जेकॾहिं अखड़ियूं आलड़ियूं करे चवे या अल्लाह, ख्वार हैं, बदकार हैं, डूबे हुए जिल्लत में हैं, कुछ भी है लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में है।
जेकॾहिं इएं हथड़ा खणे खणे या न खणे अल्लाह जे आॾो हथनि खणण जी ज़रूरत बि नाहे अल्लाह जे दरबार में रड़ियूं करण जी ज़रूरत बि नाहे मुंहिंजे बेनियाज़ रब मुंहिंजे सुहिणे करीम रब पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदरि फरमायो व असिर्रू क़ौलकुम अविजहरू बिही इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर मुझे बेनियाज़ रब फरमायो दाहूं करी या दिल में सदी तुझो रब दाहूं भी बुधण वारो आ त दिल जा राज भी बुधण वारो ऐ मुझा मुसलमान भा ऐ मुझा मुसलमान भा ऐ मुझा मुसलमान भा हिकड़ी निगाह जरा थोड़ो मथे खणी हल त मुझा दोस्त अजीज तुझे जिंदगी जे अंदर तुझे दिल में उम्मीद मजबूत थी पवे आयो हाँ खाली रब को न मोटाइंदो आयो हाँ रब खाली गाला रब खाली को न मोटाइंदो मां दावा सां गॾु दलील ॾींदो हलां छो त तुंहिंजे दिल खे तस्कीन मिले छो त दिल खे सुकून ॾियण जे लाइ अल्लाह ताला जो हुकुम आहे त केरु सवाल करे उनखे अहिड़ो जवाबु ॾियो जो दिल खे तस्कीन मिले हज़रत मूसा कलीमुल्लाह कहिड़ो नालो वरितुम जवाबु ॾे इन करे तो ॻाल्हि रहियां बेसिकली उस्ताद आहियां मूंखे ख़बर आहे त ॿारड़े जे ज़हन में ॻाल्हि कीअं वेहारबी आहे तव्हां आकिल बालिग़ हज़ार दफ़ा मूंखां वधीक समझदार आहियो लेकिन दोहराइण जो मतिलबु इहो आहे त ॻाल्हि दिलि में पक्की थी वञे समझदारन के तो पक्की थे पर मुंह जड़ा सादा मारूड़ा जेके हर हलाइण वारा गाडो हलाइण वारा उन्हनि जे दिल में भी गाल पक्की थे नालो वरतुम कंहिंजो चो हज़रत मूसा कलीमुल्लाह जो बनी इसराइल कौम जो नबी अल्लाह जी कुदरता दोस्त मोहम्मद हुसैन डुकारो पइजी वियो आसमान मां बारिश वसण बंद थी वई माण्हुनि जा फसल बर्बाद थी वया माण्हुनि जा माल मरण लगा जरन जो पानी सुकण लगो जर हेठ हलिया वया बनी इसराइल कौम जा माण्हू गॾिजी करे अल्लाह जे नबी जे दरबार में आया ऐ सुहिणा मूसा अल्लाह जो प्यारो नबिया उलुल अज़म पैगंबरा कोहे तूर ते कचहरियूं करण वारो अल्लाह जे दरबार में हथड़ा खण त मौला आसमान मां खैर जी बारिश वसाए बनी इसराइल कौम कह दे वही जो पंहिंजे नबी दे वही जवाब दियो का दे वही गालायो का दे वही इन करे वही जो कौम के खबरा तो जेको नबी हुंदो ओ खालिक ई मखलूक जे दरमियान में पुल जो किरदार अदा कंदो खालिक के मखलूक सां मिलाईंदो मखलूक जूं इबादतूं खालिक ताईं पहुचाईंदो अञा सादन लफ़्ज़न में मूंखे चवण दे हिते फिरके सिरके जी ॻाल्हि न थई हिते सरासर इश्को मोहब्बत जी प्रचार थई अल्लाह खालिक कुल शै अल्लाह मालिक कुल शै अल्लाह हाज़िर नाज़िर हर जगह ते मौजूद आहे लेकिन उन खालिक डायरेक्ट कुछ भी न दिनो जेको अल्लाह दिनो चो हथा मुस्तफा करीम जे दिनो मुझो बेनियाज रब तो फरमाए ओ मुझा बाना हर जगह ते मौजूद पर पो भी सिधो सो नथो ॾे इन करे नथो ॾे जे मां सिधो ॾींदुसि त तो में वठण जी ताक़त ई कान्हे का
तो में हिम्मत ही कान्हे का ॿियो सब कुछ त छॾे पर मां रब जे कॾहिं पंहिंजो क़ुरान बि तोखे सिधो ॾियां त मुंहिंजे क़ुरान जी हिकिड़ी ताक़त बर्दाश्त न करे सघे लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह मुझे सोने करीम रब जे प्यार दे निहार रमजान शरीफ ताज़ो गुजरियो 15 सालन जो कुरान जो हाफिज ॾिठो हूंदी 10 सालन जो कुरान जो हाफिज ॾिठो हूंदी इंटरनेट इस्तेमाल करण वारा नौजवान 8 सालन जी ॿारड़ी न्याणी कुरान जी हाफिज काॾे अल्लाह जो कुरान काॾे मासूम बचड़ा पहिरीं कुरान जी ताक़त ॾिस पहिरीं कुरान जो पावर ॾिस पोइ इन मासूमन ॾे निहार त तोखे ख़बर पवंदी इहो इन्हनि जो कमाल नाहे सभु कमाल मदीने वारे मीर मुझे सोने करीम रब फरमायो जे कदे मां बेनियाज़ रब हिन कुरान करीम खे जबल ते नाज़िल कयां त जबल रेज़ा रेज़ा थी वञे मुझे कुरान जो बार कोन खणी सघे अज़ीज़ा ने मन जॾहिं जबल रेज़ा रेज़ा थी वञे अल्लाह इएं कोन चयो त मके जो जबल अल्लाह इएं कोन चयो त मदीने जो जबल अल्लाह जबलन जी ॻाल्हि कई आहे याने ज़रा गौर कर ओ मुंहिंजा नौजवान भाउ काइनात जे जबलन जी ताक़त हिकिड़े पासे मुंहिंजे मुस्तफ़ा जे सीने जी ताक़त अञा निराली आहे सीने मुस्तफ़ा अल्लाह अल्लाह खबर ते केड़ो सीने मुस्तफ़ा है ओहो सीने मुस्तफ़ा है जंहिंमें रुगी हिकिड़ो कुरान न आहा जंहिंमें रुगी हिकिड़ो कुरान न कुरान घणे टाइम में नाज़िल थियो आहे चओ 23 सालन में जवाब दे घणनि टाइम में 23 सालन में पोइ मूंखे सवली सिंधी में चवण दे त कुरान सीने मुस्तफ़ा में नंढड़ो थी वॾो थींदो रहियो आहे चवण दे सवली सिंधी में आयतूं आयूं सूरतूं आयूं वधंदे वधंदे हिकिड़ी सूरत कॾहिं अधु कॾहिं हिसो था त 114 सूरतूं मुकमिल काथे थियूं जो सीने मुस्तफ़ा ते पोइ चवण दे हिन राज पर ताहिरी फ़कीर खे जंहिं सीने मुस्तफ़ा जे अंदर कुरान निपजी वॾो थियो आहे अंदर कुरान निपजी रहियो आहे सीने ते हसन ऐं हुसैन निपजी रहियो आहे पक्की यारिया कुरान जी ऐं हसनैन जी जंहिंजो हिकिड़ो ई मिसाल ॾियां जिस्म करबला जे मैदान में आ दिमश्क जे गलियुनि में सिर नेज़े ते आ तॾहिं बि रब जो कुरान जारी ऐं सारी आ तोखे बचपन जो यारो प्यारो तोखे बचपन जो दोस्त प्यारो चवंदो हई त नंढड़े लाकू जो यारा तोखे नंढड़े लाकू जो यारो प्यारो आ त मुंहिंजे हसन हुसैन खे भी बचपन जो यारो प्यारो आ सुभान अल्लाह अज़ीज़ाने मल गाल के तवील न कया वक्त मुनासिब वठा त मां अर्ज पे कयो त कुरान करीम जे कदे डायरेक्ट अल्लाह कायनात के दे हा कायनात बार बर्दाश्त न करे सके हा इन कुरान करीम जे बार जे ला अल्लाह जे ज़ात चूंड कई कंहिंजी चो सीने मुस्तफ़ा जी सुभान अल्लाह कंहिंजी चूंड कई कल्बे मुस्तफ़ा जी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पोइ चवण दे मूंखे शहर चढ़ी आयो आहे कहिड़ियूं भेटूं
यार कंदे मूसा ओ मुझो दिल बरो का बीशया कहिड़ियूं भेटूं सुना कंदे मूसा ओ मुझो दिल बरो का बीशया सभई सिंगार जी भी हो पर मुझे सुने जो सिंगार का भी शया अजीजा ने मन उन सीने मुस्तफा ते कुरान नाज़िल थियो जलवन वारो कुरान इज्जत वारो कुरान शान वारो कुरान मान वारो कुरान अजमत वारो कुरान जलाल वारो कुरान जॾहिं सीने मुस्तफा ते नाज़िल थियो उन जी ताबश पंहिंजी उन जो रोब पंहिंजो उन जो दबदबो पंहिंजो सादन लफ्ज़न में चवण दे सादन लफ्ज़न में चवण दे आकिलारा इशारस ते इल्म वारो समझण जी कोशिश करे जॾहिं मींहुं वसंदो आहे छा थींदो आहे जॾहिं मींहुं वसंदो आहे त मींहुं ककरनि मां वसंदो आहे ॿुधा ककर किथां तयारु थींदो आहे जवाब ॾे जल्दी जल्दी काथों तैयार थींदो आहे जो समुंड जे बाफ़ मां तैयार थींदो आहे समुंड जे बाफ़ मां ककर तैयार थी करे जॾहिं तूफ़ानी बारिश वसंदी आहे जॾहिं सैलाब ईंदो आहे घरनि खे लोढ़ींदो आहे रोड पटे छॾींदो आहे रस्ता ठाहींदो वेंदो आहे हर शइ खे गोड़ कंदो बज गज गोड़ कंदो वेंदो आहे हर को चवंदो आहे दादुलो दरिया मौज में आहे इहो मौज वारो दरिया ख़ामोश किथे थींदो आहे जो जॾहिं समुंड जे पाणीअ सां मिलंदो आहे त न की गोड़ कंदो आहे न की लोड़ कंदो आहे ख़ामोश थी हलियो वेंदो आहे राज़ के खोलिया न तो टाइम नाहे मुखे मंजिल बे पासे करनी आहे चवण छा चाहियुमि जितो निकतो जॾहिं उते पहुतो तमाम गोड़ ख़त्म थी वई त पोइ चवण छो नथो ॾी राज़ कहिड़ो आहे जे क़ुरान जबलनि ते लहे त जबल पाश पाश थी वञनि पर सीने मुस्तफा ते अचे त ठरी पवे राज़ कहिड़ो आहे चवण दे अञा हिन फ़क़ीर खे इहो ई राज़ आहे काइनात खे ॿुधायो वियो त मता भुलिजी बि चवीं त मां मुस्तफा जहिड़ो हा इहो तसवुर बि न कजां जॾहिं क़ुरान नाज़िल थी रहियो आहे ईअं सम्झ त जून जुलाई जे 12 बजे सिज ॾे निहारे को पंहिंजी नज़र ख़त्म करणु कोन चाहींदो ईअं क़ुरान जो ताब ई जलाल आहे पर जॾहिं ज़ुबाने मुस्तफा उहो ई क़ुरान तिलावत थी रहियो आहे ईअं सम्झ त चोॾीअ जे चंड जी रोशनी जे मां ड्रॉ थियण जो नालो ई नाहे सुभान अल्लाह रोशनी हुआ भी आसमान खां रोशनी हुआ भी आसमान खां लेकिन जॾहिं सिज पंहिंजे ताब ते हूंदो आहे जेको चिता निहारे अखियूं ख़त्म पर जॾहिं चोॾीअ जो चंड हूंदो आहे निहार त अखियुनि खे ड्रॉ ई कोन थींदो आहे वाह मुंहिंजा महबूब मुस्तफा तुंहिंजो शान वाह मुंहिंजा महबूब मुस्तफा तुंहिंजी इज़त अज़मत उहो क़ुरान जेको जबलनि खे ॻारे ख़त्म करे छॾे हा पर जॾहिं ज़ुबाने मुस्तफा मां निकिरंदो वियो जेको ॿुधंदो वियो दीवानो थींदो वियो इंसान त इंसान पर जेकॾहिं वणनि में पखी बि मुंहिंजे मुस्तफा करीम जे पाक ज़ुबान मां क़ुरान ॿुधंदा हा त पंहिंजो जानियूं क़ुर्बान करे मुंहिंजे मुस्तफा जे कदमनि ते किरी पवंदा हुया अजीजा ने मन शायद मां घणो तवील निकिरी वयसि मोटी आस्ते आस्ते बेक में वञा मां पोइते वञण पे चाहियो अर्ज़ पे कयुमि यादि हूंदो तव्हांखे नाहे त मां थो ॿुधायां अल्लाह हर जॻह ते हाज़िर नाज़िर लेकिन डायरेक्ट न ॾिनई महबूब जे हथ ॾेई करे चयईं जॾहिं मां मौजूद आहियां पोइ बि सिधो सो नथो ॾियां त तो में वठण जी ताक़त नाहे पोइ तूं असां त गुनहगार तुंहिंजी असांजी नेकी यार जे दरबार में डायरेक्ट कीअं पहुचंदी नेकी उहा पहुचंदी चओ जेका तरे मुस्तफा तस्दी हुजूर जे दरबार सुभान अल्लाह
अज़ीज़ाने मन अञा थोड़ो वरी पोइते हला अर्ज़ पे कयम हज़रत मूसा कलीमुल्लाह जो यादा विसरी वई ॻाल्हि अदा यादा न थकिया त न आहियो न अदा पोयां तव्हां छो त ॾाढो भलो कमु कयो आहे मोहतरम मोहम्मद हुसैन अचण सां जेको न नंगर हलाए छॾियो अथई ॾाढो भलो कमु कयईं ॾाढो अजीब माण्हू हूंदा आहिनि जेके माण्हुनि खे 12 बजे ते सुकाए पोइ आंड्रा पकजी वञनि पोइ मानी खाराइनि इहो मुनासिब कोन्हे को मानी महल ते खारायो पोइ जिन खे वेहणो आहे से उहे ई वेहंदा अज़ीज़ाने मन हज़रत मूसा कलीमुल्लाह जो ज़िक्र पे कयम जरा गौर कर तोखे साॻी जगह ते बे करे पहुचायम अल्लाह जे नबी जे दरबार में आया कहिड़ो अर्ज़ खणी याद आ कहिड़ो अर्ज़ खणी बारिश कान थी बरसे फसल सुकी वया माल थो मरे अल्लाह जा नबी कुर्ब कर अल्लाह जो नबी इनकार को न कंदो आ छो न कंदो आ जो उनखे ख़बर आ त रब जे दरबार में खोटी आहे कान का ओ मुझो बेनियाज़ रब फरमाइंदो उदूनी अस्तजिब लकुम ओ घुरण वारा रुगी तो घुरी त ॾिस तुंहिंजो करीम रब ॾियण लाइ तयार आ तुझे मुझे घुरण में कमी आ मुझे बेनियाज़ रब जे ॾियण में का बि कमी कोन्हे का मूसा कलीमुल्लाह दरबार खुदा में अर्ज़ कयो या अल्लाह मुंहिंजी कौम ॾाढी परेशान आ का खैर जी बारिश बरसा हुकुम थियो ऐं मुंहिंजा सुहिणा नबी पंहिंजे कौम खे वठी करे कंहिं मैदान में गॾु कर जीअं अॼु मोहम्मद हुसैन पंहिंजे दोस्तनि ऐं मिटनि खे गॾु कयो आहे अदा